हाणे मोज़िज़ दोस्तो असीं चाहींदासीं त बिना कंहिं वक़्तु विञाइण जे असांजा जेके मकाला निगार हज़रात असांजा मोज़िज़ अदीब मुहक़िक़ हामी शनासी जे हवाले सां पंहिंजा वीचार वंडींदा उन्हनि खे ॿुधूं। गुज़ारिश हिकिड़ी इहा ज़रूरु कबी त तफ़सीली मकाला जेकॾहिं असांजे महिमाननि वेठा आहिनि त उन्हनि जो इख़्तिसार ऐं तत्व हिते पेश कनि त जीअं असां हिन तक़रीब खे वक़्त सिर पंहिंजी मंज़िल ते पहुचाए सघूं। सो इन सिलसिले में सभ खां पहिरियां ई मां सिंधी ॿोलीअ जे नामियारे शाइर ऐं मुहक़िक़ मोहतरम हसन शेख साहब खे गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे अचनि ऐं पंहिंजो मकालो पेश कनि। मोहतरम हसन शेख साहब। महिरबानी उमर इकबाल साहब। स्टेज ते वेठल मानायता महिमान ऐं ओतिरा ई मोज़िज़ महिमान साम्हूं जेके वेठा दोस्त आहिनि। शेख अयाज़ पंहिंजे शेरी मजमूए राजघाट ते चंड में लिखियो आहे, के माण्हू तारीख़ थियनि था, के माण्हू तारीख़ थियनि था, घायल धरतीअ जे सीने जी अहिड़ी गहरी चिख थियनि था, जा दुनिया खे बदिलाए थी, जा हर कंहिंखे जाॻाए थी। मां सम्झां थो त प्रोफेसर अतामुद्दीन हामी साहब जी शख़्सियत जे मुकमल ज़िक्र खां सवा ख़ैरपुर जी अदबी, सक़ाफ़ती, सियासी ऐं समाजी तारीख़ बि अणपूरी ऐं कमज़ोर रहंदी। जॉन रस्किन हिकिड़ो तमामु वॾो विक्टोरियन एज जो राइटर आहे, फ़क़ीर सिफ़त इंसान हुयो। उन जहिड़ी दिलि रखंदड़ अतामुद्दीन हामी साहब असां ख़ैरपुर वारनि जे लाइ हिकिड़ी गनीमत हुयो। तोड़े जो असांजी विलादत साईं खां काफ़ी महीना पोइ थी आहे, पर साईं जन जी जेका अदबी विख आहे उनजो कंट्रीब्यूशन तमामु घणो आहे। ऐं साईं हामी साहब ख़ैरपुर जो पहिरियों मुहक़िक़ आहे जंहिं डॉक्टरेट जी डिग्री जेको आहे साईं गुलाम अली अलाना साहब जी निगरानी में हासिल कई। ख़ैरपुर जो PhD न करे त उन खां पोइ ॿिया PhD आहिनि। 1978 में साईं हामी साहब जेको आहे PhD कई आहे ख़ैरपुर जे मीरनि जो अदब ऐं सक़ाफ़त ऐं सियासत में हिसो उन हवाले सां। उनखां अलावा हामी साहब जी जेका शाइरी आहे उहा तमामु सादी आहे, सोली आहे, उन में को मुंझारो कोन्हे, का लफ़्ज़नि जी जेका आहे भञ कोन्हे, का को लफ़्ज़नि जो माना कॉम्प्लिकेटेड न आहिनि, सफ़ा सिंपल आहिनि। ऐं साईं तनवीर अब्बासी जो ज़िक्र मां ज़रूरु कंदुसि, छो त उन जॾहिं ख़ैरपुर जो ज़िक्र ईंदो, सिंध जो ज़िक्र ईंदो, अदब जो ज़िक्र ईंदो, ॿोली जो ज़िक्र ईंदो त उनजो ज़िक्र ज़रूरु थींदो। साईं तनवीर अब्बासी हिकिड़ी जाइ ते तक़रीर कंदे चयो हुयो त सुठी शाइरी जे लाइ 3 शयुनि जी ज़रूरत आहे, मुतालियो, मुशाहिदो ऐं मश्क़। मुशाहिदो, मुतालियो, मश्क़, माना जेकॾहिं तव्हां 3 शयूं रेगुलरली प्रैक्टिस कंदव त तव्हांजी शाइरी कमाल जी थींदी। जॾहिं असां हामी साहब जी शाइरी ते नज़र विझूं था पिया त उन में मुतालियो बि नज़र अचे थो, लिखण जी प्रैक्टिस जेका मश्क़ उहा बि नज़र अचे थी, ऐं मुशाहिदे जी जेका कारीगरी आहे, मुशाहिदे जेको जलवो आहे मालामाल आहे साईं जी शाइरी में। मिसाल तौर उनखां अलावा साईं जी शाइरी में सूफ़ियाणो फ़िक्र आहे ऐं मज़ाहिमती शऊर बि आहे, रब पाक जी वहदानी जो ज़िक्र बि आहे, रिसालत जो ज़िक्र बि आहे, पंतन पाक जो ज़िक्र बि आहे, इमामत जो ज़िक्र बि आहे। इहे समूरियूं शयूं हुन जी शाइरीअ में मौजूदु आहिनि। ऐं ख़ासि करे मां हिते ज़िक्र कंदुसि त 1962 में साईं हामी साहब हिकिड़ो ग़ज़ल लिखियो, उहो नंढड़े बहर ते आहे ऐं उन मां ॿ मिसाल पेश करे पोइ जेको आहे मां वाइंड अप कंदुसि, छो त महिमाननि खे ॿुधणो आहे। न कर नाज़ एॾो जवानीअ ते जानी, ही काग़ज़ जी ॿेड़ी इजा थी रवानी। न कर नाज़ एॾो जवानीअ ते जानी, ही काग़ज़ जी ॿेड़ी इजा थी रवानी। वफ़ाउनि में तोड़े जफ़ाउनि में जानी, न को मिसल मुंहिंजो न को मुंहिंजो सानी। हाणे जंहिं मिसरे ॾे मां तव्हांजो ध्यानु छिकायां थो त असां वटि अंग्रेज़ी में हिकिड़ो पोएट आहे PB शेले, जंहिंखे चवंदा आहिनि साइंटिस्ट पोएट, न्यूटन अमंग पोएट्स जंहिंखे चवंदा आहिनि, तख़लुस आहे हुनजो। त हुन साइंसी लफ़्ज़ घणा इस्तेमालु कया आहिनि पंहिंजी शाइरी में। हाणे जॾहिं असां प्रोफेसर अतामुद्दीन हामी साहब जो ही गज़ल पढ़ूं था, हिन मां हिकिड़ो मिसरो आहे जेको मां तव्हांखे ॿुधायां थो। ही आहुनि जा एटम, ही गमज़नि जी बिजली, ही आहुनि जा एटम, ही गमज़नि जी बिजली, ही मुंहिंजी निशानी, ही तुंहिंजी निशानी। ही आहुनि जा एटम, हू गमज़नि जी बिजली, ही मुंहिंजी निशानी, हू तुंहिंजी निशानी। हाणे हिन में 2 मेटाफर्स इस्तेमालु थियनि, इस्तारा ॾाढा शानदार आहिनि। आहुनि जा एटम, गमज़नि जी बिजली। बिजली इलेक्ट्रिसिटी साइंटिफिक टर्मिनोलॉजी आहे, ऐं एटम जंहिंखे असां चऊं था उनखे
असां कहिड़े तरीक़े सां पेश कयूं था। ॿई माना 1962 में लिखियो आहे, अॼु 2023 में पाण मौजूदु आहियूं। हिन गज़ल खे 61 साल पूरा थिया आहिनि अॼु, पर उन में समूरा जदीद ज़िंदगीअ जा अक्स हिन गज़ल में मौजूदु आहिनि जेके हामी साहब लिखिया आहिनि 61 साल पहिरियां। उन खां पोइ ॿियो हिकिड़ो मिसरो आहे हिन में, मिली तुंहिंजे सोरनि जी सौगात मूंखे, मिली तुंहिंजे सूरनि जी सौगात मूंखे, इनायत नवाज़िश करम महिरबानी। छा त ॿोली जो इस्तेमालु आहे, छा त मुशाहिदे जी कारीगरी आहे, कहिड़े वंडरफुल तरीक़े सां माना उनजी प्रेज़ेंटेशन आहे। ऐं 1912 में अंग्रेज़ी अदब में हिकिड़ी तहरीक हली जंहिंखे इमेजिज़म चइबो आहे, अक्सी तहरीक जे नाले सां। यानी शाइरी उहा वधीक पावरफुल आहे, वधीक मोहींदड़ आहे, वधीक ताक़तवर आहे, वधीक अट्रैक्शन पैदा कंदी, तव्हांजो ध्यानु छिकींदी, तव्हांजो ध्यानु जो मर्कज़ वठंदी, जंहिंमें अक्स हूंदा। जॾहिं असां हिन गज़ल खे पढ़ूं था पिया त यकदमि असांखे ही आहुनि जा एटम, ही गमज़नि जी बिजली, असां बिजली जो अक्स जेको आहे असांजे ज़हन में तरण लॻे थो। अहिड़ा खोड़ सारा शेर आहिनि जेके हामी साहब लिखिया आहिनि। ऐं इन खां वधीक जेका ॻाल्हि आहे उहा हामी साहब हिकिड़ो सुठो इंसानु हुयो। कोई सम्झे या न सम्झे ॻाल्हि असांजी सोली, कोई सम्झे या न सम्झे ॻाल्हि असांजी सोली, जंहिंसां लायूं तोड़ निभायूं आहे पंहिंजी ॿोली। अव्हां जी वॾी महिरबानी।